नाज़रीन ही अहम ख़बर असां शेयर कंदा हलूं त राजनपुर पुलिस जो कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ 18 ॾींहं ऑपरेशन जारी आहे। DPO राजनपुर नासिर सियाल मूजिब ऑपरेशन दौरान हिन वक़्त ताईं 5 धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन वटां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। DPO जो चवणु हो त कच्चे में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबले दौरान 4 धाड़ेल मारिजी विया ऐं 5 खे गिरफ़्तार कयो वियो आहे। DPO मूजिब हिन वक़्त ताईं धाड़ेलनि जे 16 सहूलियतकारनि खे बि हिरासत में वरितो वियो आहे, जॾहिं त हज़ारे एकड़ ज़मीन धाड़ेलनि खां ख़ाली कराए पुलिस चौकियूं क़ाइमु कई वयूं आहिनि। ये अहम ख़बर असां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त DPO राजनपुर नासिर सियाल मूजिब ऑपरेशन दौरान हिन वक़्त ताईं 5 धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन वटां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। DPO जो चवणु हो त कच्चे में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबले दौरान 4 धाड़ेल मारिजी विया ऐं 5 खे गिरफ़्तार कयो वियो आहे। DPO मूजिब हिन वक़्त ताईं धाड़ेलनि जे 16 सहूलियतकारनि खे बि हिरासत में वरितो वियो आहे, जॾहिं त हज़ारे एकड़ ज़मीन धाड़ेलनि खां ख़ाली कराए पुलिस चौकियूं क़ाइमु कई वयूं आहिनि।